खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशर अफरोज़ रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोई नौशर अफरोज़ भरिसां कोड़े जी भाणवासी ॻोठ जे रोडनि रस्तनि में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियल ऐं करप्ट ठेकेदारनि ऐं जोगाड़ी रोड ठाहींदड़ ऐं उन में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाज कयो, जंहिंमें ॻोठाणनि सां गॾु समाजी अॻवान ज़ाहिद पंवर, गुलशेर पंवर, अली गोहर पंवर, रशीद पंवर, जमील पंवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जो रस्तो तमामु ख़राबु थी वियो आहे, जंहिंमें असांखे गुज़रण जी दुश्वारी पेश अचे थी ऐं रोड तां ईंदे वेंदे असांजा माण्हू काफ़ी दफ़ा गाॾी गुज़रण सां पथर लॻण जे करे काफ़ी माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। रस्तो ख़राबु हुजण जे करे असां ॻोठ वासियुनि खे अच वञ में काफ़ी दुश्वारी पेश अचे थी। वधीक ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो त हुकूमत सिंध खे असां पुरज़ोर अपील था कयूं असांजो रोड ॿीहर तामीर कयो वञे ऐं नाक़स मटीरियल न इस्तेमालु कयो वञे। असांखे जल्दी ई रोड ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजी बेचैनी ख़तमु थी वञे। आख़िर में अॻवाननि चयो त असांजी अपील मञी वञे न त असां सभई ॻोठाणा मिली करे एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं, जेको असांजो जमहूरी हक़ आहे ऐं उन्हनि करप्ट ठेकेदारनि जी जांच कई वञे। नाज़रीन, जीअं त असां हिन टाइम ते मौजूदु आहियूं डिस्ट्रिक्ट नौशर अफरोज़ तहसील नौशर अफरोज़ यूसी ठटकुरा जो ही इलाइक़ो आहे ऐं ही जेको आहे सो पांदी होटल खां कोड़े बांध रोड वञे जेको 2 किलोमीटर रोड ठहियो ऐं 2 किलोमीटर रोड तमामु ठहिण खां पोइ महीने हिकिड़े में रोड ख़तमु थी वियो। उन खां पोइ हितां जूं डी ब्लॉक जी जेकी गाॾियूं गुज़रियूं उन डी ब्लॉक रोड खे तबाह करे छॾियो ऐं ठेकेदार जेको उन नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो जंहिंखां ही रोड ख़तमु। अॼु ॻोठाण जो एहतजाज कयो आहे। ॻोठाण जो मक़सदु आहे त असांखे रोड ते ॿीहर रिपेयरिंग करे वञे, छो त ही रोड जेके पथर निकिता आहिनि ही पथर तव्हां एतिरा ई डेंजरस पत्थर आहे। ही पत्थर गाॾियुनि मोटरसाइकिलनि खे कारुनि खे तबाह कयो आहे ऐं तमामु ख़तरनाक जेके एक्सीडेंट थिया आहिनि, बाइकूं किरी पयूं आहिनि, माण्हू जेकी जो ॿांह फ्रैक्चर थी आहे, कंहिं टंग फ्रैक्चर थी आहे। हिन ॻोठाण जो ऐं हिन जेके रहासी इलाइक़े जा माण्हू आहिनि इन्हनि जो अपील आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं रोड्स खाते वारनि खां त हिन रोड खे ॿीहर जेको आहे फौरन रिपेयरिंग करायो वञे, जीअं जेको आहे सो हादसनि खां असां बची सघूं, छो त ही रोड जेको आहे हिन में हज़ारे माण्हू